क्लास 6 ही मैथ है, ठीक है। इनमें सेट पढ़ूँ था। अच्छा, सेट में सब खां पहिरीं जेको आहे सो सेट जी डेफिनेशन है। सेट जी डेफिनेशन छा आहे? सेट इज कलेक्शन ऑफ well defined and distinct objects, ठीक है। मिसाल जे तौर ते इनमें सवाल अची सके तो वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ सेट छाके चइबो आहे? हेठां ऑप्शन आहे सेट, ठीक है। तो चई सघनि था त सवाल ईअं कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट छाके चइबो आहे? तो उनमें ऑप्शन ॾिए थो नंबर 1 ए सेट, नंबर बी ॿियो भी कुछ ऑप्शन ॾेई सघनि था। ख़ैर, अच्छा, उन खां पोइ इनमें सेट या एग्जाम्पल्स आहिनि, एग्जाम्पल्स ऑफ सेट। मिसाल जे तौर ते इनमें शइ यादि रखण जी इहा आहे त हीउ जेको आहे ए कैपिटल आहे, हिन इहो नेम आहे, नेम नालो, ऐं हीअ जेके टे आहिनि इन्हनि खे चइबो आहे एलिमेंट्स। अच्छा, हिकिड़ो ॿियो सवाल अची सघे थो त हीअं सवाल ईंदा आहिनि जॾहिं हिकिड़ो सब्जेक्ट लिखी सघंदा आहिनि, हेठां लिखंदा आहिनि ए ही का निशानी है बिलोंग्स टू ए। हिन जो मतिलबु आहे त ताल्लुक़ रखणु, ताल्लुक़। त ए जो ताल्लुक़ ए सां आहे। हाणे ॾिसंदासीं ए जो ताल्लुक़ ए सां आहे या न। हा बाबा, ए मौजूदु आहे। पर अगरि अहिड़ो सेट अहिड़ो मेंबर जेको ताल्लुक़ न आहे त पोइ उहो कीअं लिखंदासीं? मिसाल में डी न आहे, ऐं चवंदुसि डी जेको आहे जंहिंजो ताल्लुक़ न आहे कंहिंसां, ए सां, त अहिड़ा ऑप्शन्स ॾेई सघनि था। मिसाल जे तौर ते हू चवनि त अहिड़ो सेट ॾेई छॾनि, हेठां ऑप्शन ॾियनि ए डज़ नॉट बिलोंग्स टू ए, ठीकु आहे। पोइ अॻियां ॾेई सघनि तव्हांखे ट्रू या फॉल्स। त पोइ तव्हां छा कंदव? ट्रू कंदव या फॉल्स कंदव? ऑब्वियसली ॾिसंदव त ए जेको आहे सो ताल्लुक़ रखे थो ए सां, पर हिन में चवे थो त ए ताल्लुक़ नथो रखे हिन निशानी जे हिसाब सां। त पोइ ही स्टेटमेंट जेका आहे इहा फॉल्स आहे। उन हिसाब सां हिकिड़ो ॿियो बि सवाल जेको आयो ए सेट खां हटी करे, उहो सवाल इहो हुयो त को बि नंबर आहे, मिसाल जे तौर ते 0 1 2 3 4 5 ऐसे ताईं। इहो सवाल लास्ट PST में आयो, लास्ट PST जेका टेस्ट थी 2012 में, उन में मूंखे यादि थो अचे। अच्छा, 0 खां जेको नंढो वर्ड आहे या जेको आहे नंबर, उहो कहिड़ो हूंदो? -1 -2, ही नंढा आहिनि। सवाल ही हुयो त -3 इज़ लेस देन 0। हाणे अॻियां लिखियलु हुयो ट्रू या फॉल्स, ठीकु आहे। हिन सवाल में छा थो नज़र अचे त -3 जेको आहे सो नंढो आहे। ही निशानी छाजी आहे? नंढो आहे, नंढो आहे। त नंढो आहे कंहिंखां 0 खां। त पोइ हाणे ही चवे थो त -3 नंढो आहे। हाणे पाण ख़बर हुजणु खपे त -3 नंढो कीअं आहे। हीअ लेफ्ट साइड ते आहे -3, त ही जेका बि वैल्यू जेतिरो बि पोइते वेंदो माइनस में, वैल्यू जेतिरी वॾी थींदी उहा वैल्यू घटि ईंदी। तो 0 खां हमेशह माइनस, कहिड़ो बि नंबर माइनस में हुजे उहो नंढो ई हूंदो। पोइ हीअ स्टेटमेंट छा चऊं? ट्रू या फॉल्स? ही छो जो ट्रू आहे। अहिड़े हिसाब सां अगरि ही चवनि त -3 जेको आहे वॾो आहे 0 खां, उहो ट्रू या फॉल्स ॾियनि, पोइ पाण छा चवंदासीं? ही स्टेटमेंट ग़लति आहे, छो जो -3 जेको आहे सो वॾो कोन आहे, त ही स्टेटमेंट फॉल्स आहे। अहिड़ा क्वेश्चन्स लास्ट कुझु पेपर में आया, इन जे करे तव्हांखे ॿुधायां थो। हाणे अचूं था ॿिनि क़िस्मनि जे जेको सेट आहिनि उहे। हिकिड़ा हूंदा आहिनि फाइनाइट सेट, फाइनाइट, ठीकु आहे, ऐं ॿिया हूंदा आहिनि इनफाइनाइट। अच्छा, इनफाइनाइट ऐं फाइनाइट जो मतिलबु आहे त ही फाइनाइट मतिलबु लिमिटेड आहे, मतिलबु हिननि जी लिमिट आहे। मिसाल जे तौर ते अहिड़ो सेट जंहिंजा मेंबर्स लिमिटेड हुजनि, मिसाल 1 2 3 4 ही मेंबर। अहिड़ो सेट जंहिंजा जेके आहे मेंबर्स आहिनि अनलिमिटेड। सेट या बी जंहिंजा मेंबर्स 0 खां
खे इहो बि ॾेई सघनि था हिकिड़ो सेट मिसाल ॾियनि। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो सेट आहे जंहिंमें को बि मेंबर न हुजनि। अहिड़ो सेट जंहिंमें हिकु बि मेंबर न हुजे उनखे छा चइबो आहे? उनखे पाण चवंदासीं एम्प्टी, मतिलबु ख़ाली, नल, वॉइड, या हिनखे हिन निशानी तरह त मतिलबु पाण डिफाइन करे सघूं था। अगरि अहिड़ो को क्वेश्चन अची वञे त हीअं मथां क्वेश्चन लॻियल हुजे ऐं हेठां तव्हांखे ऑप्शन्स ॾिननि बाबा हीअ एम्प्टी सेट आहे, नल आहे, वॉइड आहे या हीअ आहे, ऑप्शन डी ई बि ऑप्शन तव्हांखे ऑल जो ऑप्शन ॾेई सघे त बाबा हीअ ऑल आहे, छो जो हिन में हिनखे हिन निशानी सां बि शो कबो आहे, या वॉइड या नल या एम्प्टी जेको आहे हिनखे आर लिखी नल जी निशानी उनखां अलावा हिकिड़ो सिंगल काउंट हिन जो मतिलबु आहे त अहिड़ो सेट जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो ई मेंबर हुजे। मिसाल जे तौर ते हिकु सेट नालो ए आहे, हुनमें सिर्फ़ु अहिड़ो सेट जंहिंमें सिर्फ़ु हिकु मेंबर हुजे हुनखे छा चइबो आहे? सिंगल काउंट। उनखां अलावा पाण ॿ टाइप ॿिया बि आहिनि सेट जा जेके चवनि इक्वल सेट। इक्वल सेट छा आहे? उहो ॿ मेंबर मतिलबु ॿ सेट जंहिंजा सेम मेंबर हुजनि, मतिलबु साॻिया हुजनि 1 2 ऐं उन्हनि जी तादाद बि साॻी हुजे 1 2। मिसाल जे तौर ते ही ॿ एलिमेंट आहिनि, ॿ सेट आहिनि, हिकिड़ो ए ॿियो बी, ॿई ॿिन्ही में मेंबर छा आहिनि? हिकु जहिड़ा आहिनि, बिल्कुलु साॻिया ई आहिनि, त उन्हनि खे चवंदासीं इक्वल सेट। मतिलबु हुननि में मेंबर बि साॻिया आहिनि ऐं हुनखे लिखण लाइ तरीक़ो छा आहे? लिखण जो तरीक़ो छा आहे? ए इक्वल्स टू बी ईअं लिखंदासीं। अच्छा, उनखां अलावा ॿियो हिकिड़ो आहे इक्विवेलेंट। इक्विवेलेंट जी निशानी छा आहे? हिते मूं लिखी आहे। उनखां पोइ इक्विवेलेंट कहिड़ा सेट हूंदा आहिनि? जंहिंजी तादाद साॻी हुजे, मेंबर भले कहिड़ा बि हुजनि। मिसाल जे तौर ते हिन में मूं लिखियो आहे त ए इक्वल्स टू 1 2, ए जा मेंबर कहिड़ा आहिनि? 1 2। पर अहिड़ो सेट ॿियो आहे जंहिंजा मेंबर कहिड़ा आहिनि? ए ऐं बी। त ए ऐं बी इक्विवेलेंट आहिनि, त मां लिखंदुसि ए इक्विवेलेंट आहे कंहिंजे? बी जे। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो पाण वटि टर्म यूज़ थिए थो सबसेट। हाणे सबसेट छा आहे? सबसेट मतिलबु अहिड़ो सेट जेको पंहिंजे मतिलबु ऑनर सेट जो या सुपर सेट जो पार्ट हुजे, हिसो हुजे। अहिड़ो सेट जेको ॿिए कंहिं सेट जो हिसो हुजे उनखे चइबो आहे सबसेट। मिसाल जे तौर ते हिते मूं सेट ॾिनो आहे जंहिंजो नालो आहे ए ऐं हुन में मेंबर कहिड़ा आहिनि? 1 2 ऐं 3। अहिड़े हिसाब सां ॿियो सबसेट ठाहिया आहिनि बी जा। बी हिकिड़ो सबसेट आहे जंहिंजा मेंबर ठाहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां सी बि हिकिड़ो ॿियो सबसेट आहे जंहिंजा मेंबर आहे 1 ॿ, छो जो ॾिसो 1 जेको आहे उहे ए में मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां सी बि जेको डी में मेंबर्स कहिड़ा आहिनि? 1 उहे बि में मौजूदु आहिनि। हालांकि मज़े वारी ॻाल्हि इहा आहे जो डी जेको मेंबर आहे उनमें 3 मेंबर मौजूदु आहिनि, लेकिन बी खे बि पाण सबसेट चवंदासीं ए। ठीकु आहे, त पोइ लिखण जो तरीक़ो छा आहे? मिसाल जे तौर ते ए बी सबसेट आहे ए जो, त कीअं लिखंदासीं? बी सबसेट आहे ए, कीअं लिखंदासीं? ठीकु आहे। उनखां अलावा अगरि बी ऐं बी सी डी जेकॾहिं सबसेट आहिनि पोइ हिन सेट खे छा चइबो? हिन सेट खे चइबो सुपर सेट। छा चइबो? सुपर सेट। सुपर सेट मतिलबु हाणे उहो उन्हनि जो ईअं सम्झो त ओनर जो पेरेंट्स चई सघो था। अच्छा, उनखे लिखंदासीं कीअं? आउं चवंदुसि ए जेको आहे सुपर सेट आहे कंहिंजो? बी जो या सी जो, डी जो, कुझु बि लिखो, कोई बि लिखी सघो था। ठीकु आहे। अच्छा, सेट्स में उनखां अलावा कुझु सिम्बल्स बि यूज़ थियनि थियूं जेके पाण सिम्बल्स पहिरीं डिस्कस करे चुका आहियूं। उन्हनि खे वरी ॾिसूं था हिकु भेरो। त सेट हिन जो मतिलबु आहे त मेंबर आहे। मतिलबु मिसाल जे तौर ते हिकिड़ो ई मेंबर लिखूं था, सेट ॾियूं था ए। ठीकु आहे, जंहिंजा मेंबर आहिनि ए ऐं बी सी। त पोइ कीअं लिखंदासीं? ए लिखंदासीं ए मेंबर आहे कंहिंजो? ए। अहिड़े हिसाब सां हिन में डी मौजूदु न आहे त लिखंदुसि डी मेंबर न आहे कंहिंजो? ए। इहे यूज़ थी वई। उनखां पोइ नल सेट, अहिड़ो सेट जेको ख़ाली हुजे जंहिंजी निशानी हुजे। उनखां अलावा बराबर सेट, मिसाल जे तौर ते अहिड़ो सेट ॿियो लिखी सघां बी जंहिंजा मेंबर आहिनि साॻिया ए बी ऐं सी। त पोइ छा थिया? ए बराबर आहे बी। थोरे उनखां अलावा ॿियो छा आहे? नॉट इक्वल मतिलबु बराबर न आहे। अहिड़ो सेट जेको बराबर न हुजे। मिसाल जे तौर ते आउं सेट हिकिड़ो ॿियो लिखां जंहिंजो नालो आहे सी ऐं जंहिंजे मेंबर आहिनि 1 2 3 ए बी।
ठीक है 5 मेंबर आहिनि। त पोइ लिखंदुसि त ए जेको आहे बराबरि कोन्हे सी जे। ठीकु आहे। उन खां अलावा इक्विवेलेंट जीअं मूं ॿुधायो त जंहिंमें मेंबर साॻिया मेंबर त भले ॿिया हुजनि लेकिन तादाद साॻी हुजे उनखे चइबो आहे। अहिड़े हिसाब सां हीअ छा आहे त सबसेट आहे। सबसेट लिखण जो मिसाल जे तौर ते ए जेको आहे जंहिं मां निकितल आहे सबसेट। चलो एग्ज़ाम्पल था वठूं हिकिड़ो। हा पहिरीं बि एग्ज़ाम्पल हीअ वठो। एग्ज़ाम्पल जीअं ए सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि 1 2 3 त 1 छा थियो हुनजो सबसेट थियो। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि टर्म यूज़ थिए थो, हिनखे चइबो आहे प्रॉपर सबसेट। प्रॉपर मतिलबु चङी तरह सबसेट, हुनजो सबसेट आहे लेकिन इक्विवेलेंट न आहे, हुनखां नंढो ई आहे। हुनजा एग्ज़ाम्पल छा आहिनि? हिन में मूं मेंबर लिखियो आहे हिकिड़ो सेट ए जंहिंजा मेंबर आहिनि 1 2 3। हाणे हिन जो प्रॉपर सबसेट कहिड़ा थींदा? प्रॉपर सबसेट मतिलबु ही 3 न हुजनि जंहिंमें हिन खां घटि हुजनि। मिसाल हिकु हुजे जीअं हिन में आहे, ही प्रॉपर सबसेट आहे। अहिड़े हिसाब सां अहिड़ो मेंबर जंहिंमें ही 2 हुजनि या 2 हुजनि या ही 3 ई मौजूदु न हुजनि, हीअ प्रॉपर न आहे। बाक़ी ॿिया सभु प्रॉपर सबसेट आहे। अहिड़े त मिसाल जे तौर ते आउं लिखां ए जेको आहे प्रॉपर आहे कंहिंजो, प्रॉपर सबसेट आहे कंहिंजो, सॉरी बी जेको आहे बी प्रॉपर सबसेट आहे कंहिंजो ए। ठीक है, ही हुई क्लास 6 जी मैथ चैप्टर नंबर 3 सेट जनरल। ठीक है, इनमें को सवाल हुजे तो मूंखे बाक़ी वधीक पाण तयारी कयूं था, ॿिया चैप्टर कयूं था। ठीक है, ऐसे ताईं एतिरो ई काफ़ी आहे। अल्लाह हाफ़िज़।